नाज़रीन, कमालदेरो जे गोठ सतार मंगरियो में ओचितो गोठ के बाहि लगी वही। बाहि 10 पोरतन जा अझा मुकम्मल तौर साड़े रख करे छड़िया आहिनि, पर मुतासिरन वटि हिन महल ताईं को बि वाहर लाइ नाहे पहुतो। रिपोर्ट करे रहियो आहे इम्तियाज़ सोलंकी। जे तमाम जो पाण तालुक न गोठ सां आहे सतार मंगरे सां 17 तारीख़ मंझंदि जो 1 बजे असांजे गोठ में हिननि हिकिड़े घर खे बाहि लॻी। उहा बाहि ॾिसंदे ॾिसंदे तक़रीबन 10-15 घर पंहिंजी लपेट में आणे छॾिया। उन खां पोइ जेको तव्हां पंहिंजे कैमरा जे अक्सां ॾिसी सघो था, ही जेके मंज़र आहिनि त हिकिड़ो ईअं सम्झो त ग़रीबनि जे लाइ जेको छपर छांव हुयो सभु सड़ी रख थी वियो आहे। पर अफ़सोस इन ॻाल्हि जो आहे त हितां जे चूंडियल नुमाइंदा तोड़े हितां जे डिप्टी कमिश्नर मुशर्रफ फिरोज़ साहब ऐं जेको आहे सो AC मेरापुर, उन्हनि मां को नुमाइंदो लड़ी न आयो आहे हिननि वटि, न को चङो मठो हिननि वटि को लड़ी आयो आहे त बाबा तव्हांजो छा नुक़सानु थियो आहे। त ग़रीब जो कंहिंखे अहसास ई कोन्हे को। पोइ न असांजा अटो खाइण लाइ पधर ते वेठा आहियूं। साईं मुंहिंजा बूह सड़ी विया आहिनि, अन्न सड़ी विया आहिनि, थांव सड़ी विया आहिनि, टपर वपर हर शइ सड़ी विया आहिनि। असां सां हुकूमत हिन महिल ताईं असां तावन न कयो आहे। असां पधर ते वेठा आहियूं। हुन वोटनि लाइ सभु भॻा था अचनि त साईं असांखे वोट ॾियो। हिन महिल ताईं असां को बि असां को चङो न लड़ी आयो आहे। असां तमामु मजबूर वेठा आहियूं। असां अहिड़े पधर ते छा आहियूं, जेतिरी हुन सां महिरबानी थी सघे असां सां तावन कनि। गोठ में अचानक कंहिं ज़रिए बाहि लॻी वई, जंहिंमें गोठ जा 5-8 घर बाहि जे वकोड़ में अची हली, जंहिंमें असां गोठ वारनि माशाल्लाह महिनत करे उनखे बाहि खे विसायो। देर में देर असांखे फायर ब्रिगेड जी गाॾी बि पहुती, माशाल्लाह उन्हनि जी बि महिरबानी असां ते। पर असांजे ज़िले जे इंतज़ामिया डिप्टी कमिश्नर असिस्टेंट कमिश्नर मेरापुर जंहिंजे असांजे तक जा ऑफिसर आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा आहिनि, अॼु ताईं असां खां कंहिं न पुछण आयो आहे त तव्हांजो केतिरो नुक़सानु थियो आहे या कहिड़ी हालात में तव्हां ज़िंदगी गुज़ारे था पिया। साड़ी बोहा अन्न हर शइ ख़तमु थी वई आहे। महिरबानी करे असां सां मदद कयो। इलाइक़े जे 8 घरनि खे मुकमिल लपेट में आणे छॾियो, जंहिंमें हिकु दुकानदार पोइ तो उनजो दुकान मुकमिल सड़ी तबाह थी वियो। ऐं जेके अॼु ताईं ॾिसो था मुकमिल वीचारा बेयारो मददगार वेठा आहिनि हिन नफ़्सा नफ़्सी ऐं महांगाई दौर में, जिते 2 वेला माण्हू मानी खाइण लाइ मजबूर ऐं बेताब आहिनि, उते हिननि जा अजा सहण हिकु वॾो अदमियो आहे।